आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चवण आहे त आइन तहत अख़्तियार पार्लियामेंट चूंडियल नुमाइंदनि ज़रिए इस्तेमाल थींदो। अख़्तियारनि जो मर्कज़ पाकिस्तानी अवाम अॻे आइन ऐं पार्लियामेंट अवाम जी राय जो उहिञाण आहिनि। अवाम पंहिंजी राय पार्लियामेंट ज़रिए इस्तेमाल कंदो आहे। आला हुकूमत अल्लाह ताला जी ऐं अल्लाह जे हुक्म सां ई आइन खे अख़्तियार मिलिया आहिनि। सियासी फौजी क़यादत तरफ़ा आइन ऐं पार्लियामेंटी बारादस्ती यकीनी बणाइण ते इत्तफ़ाक़। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि क़ौमी सलामती कमेटी जो बंद कमरे में इजलास। पाक फौज, रेंजर्स ते पुलिस समेत कानून लागू कंदड़ इदारनि जे अहलकारनि खे भेटा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवण आहे त पाकिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में 80,000 जाननि जो नज़रानो पेश कयो आहे। शहीदनि जी कुर्बानीनि सां अमुन बहाल थियो। इहा महिनत 4 सालनि में ज़ाया कई वई आहे। दहशतगर्दी जे ख़ात्मे फाटा जे सुधारनि लाइ ॾिनल फंड किथे आहिनि? केपी खे ॾिनल अरबे रुपयनि जा वसीला किथे ख़र्च थिया? जवाब ॾियणो पवंदो। सुप्रीम कोर्ट जजनि विच में झेड़े जी ख़बरुनि खे रद्द करे छॾियो। तर्जुमान जो चवणु आहे त जजनि जी कॉलोनी जी पार्क में जजनि विच में झेड़े जूं ख़बरूं ग़लति आहिनि। जजनि विच में कंहिं बि क़िस्म जा इख़्तिलाफ़ झेड़ो न आहे। सुप्रीम कोर्ट तरफ़ां स्टेट बैंक खे पंजाब जे आम चूंडुनि लाइ सिधी रीत फंड जारी करण जो हुकुम। इलेक्शन कमीशन खां सूमर ताईं फंड मिलण या न मिलण बाबति रिपोर्ट तलब। चीफ जस्टिस उमरता बंदयाल जी सरबराही में टे रुकनी बेंच तरफ़ां अदालती हुक्मनि ते अमल न थियण ते कावड़ जो इज़हार। जजनि जो चवणु आहे त सुप्रीम कोर्ट जे हुक्मनि ते हर सूरत में अमल करणो पवंदो। अटॉर्नी जनरल मंसूर एवान जो चवणु आहे त पार्लियामेंट फंड ॾियण खां रोकियो आहे त रक़म कीअं जारी करे सघिजे थी। पार्लियामेंट जे रोकण खां पोइ हुकूमत वटि फंड जारी करण जा अख़्तियार ई न आहिनि। आईनी ऐं कानूनी तौर ख़र्चनि लाइ पैसो क़ौमी असेंबली जी मंज़ूरीअ सां ई निकिरंदो आहे। मीरपुर ख़ासि सेंट्रल जेल में पुरस्कार नमूने फोत थियल कैदी जे केस में अहलकारनि जी मुस्तक़िल ज़मानत जी दरख़्वास्त रद्द। अदालत तरफ़ां समूरनि जवाबदारनि खे 18 अप्रैल ते अदालत में पेश थियण जो हुकुम। कैदी जे वारसनि पुलिस जी जांच रद्द कंदे अदालती जांच जो मुतालबो करे छॾियो। दड़े वेझो 2 मासूम भाइर वाह में विंझंदे बुॾी फोत। 3 वरहनि जे ग़ुलाम मुस्तफ़ा ऐं 5 वरहनि जे ज़ुल्फ़कार मल्हा जे फोत थियण ते वालिदैन खे बेहोशी जा दौरा। ऐं लाहौर में चौकनि ऐं छकनि जी बरसात। अॼु थींदी पहिरीं T20 मैच में पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड आम्हूं साम्हूं। क़ौमी क्रिकेट टीम जे कप्तान बाबर आज़म जो चवणु आहे त कीवीज़ ख़िलाफ़ सीरीज़ में भरपूर तयारी कई वई आहे। क़ौमी टीम सीरीज़ में कामयाबी सां शुरूआत कंदी।